हुकूमत या पंहिंजी जेका फ़ौज आहे उहा आलमी सतह ते इहो बावर कराइण में, इहो यकीन ॾियारण में कामयाबु वई आहे त पाकिस्तान दिफ़ाई तौर ते कंहिं बि मुल्क खां कमज़ोर न आहे। ऐं हुन इहो जेके बि तजिया निगार हुए न दिफ़ाई जेके उन वक़्तु तजिया करे रहिया हुआ सॼी दुनिया में, उहे पाण परेशान थी विया आहिनि त हीउ पाकिस्तान इन हद ताईं एस्कलेट करे सघे थो। हिकिड़ो त इहो त असां इहो बावर कराए विया आहियूं। ॿियो सभ खां जेको अहम जेको मुंहिंजी नज़र में जेको मामिलो आहे जंहिं ते कामयाबी मिली आहे त असां कश्मीर इशू खे हिकु भेरो ॿीहर आलमी टेबल ते आणे विया आहियूं, जेको कुझु सालनि खां ॾाढो ॼण त पोइते पियल हुयो। तव्हां सम्झो था त हाणे हुकूमत जे मथां, छाकाणि त हाणे ॻाल्हियुनि जे टेबल ते त हुकूमत वञी वेंदी, त हाणे हुकूमत ते केतिरी ज़िम्मेवारी थिए थी त उहा हाणे इन केस खे प्रॉपरली हल खणी वञे। पाणी जो मामिलो बि ज़ाहिर आहे सिंतास वारो बि ईंदो ऐं कश्मीर वारो बि ईंदो। बिल्कुलु ज़ोएब साहब, ॾिसो आलमी मीडिया हुजे या आलमी जेके ॿियूं ताक़तूं आहिनि, उन्हनि हाणे इहा हिकिड़ी मां सम्झां थो त वॾो तमामु बारीक बिनी सां जाइज़ो वठणु शुरू करे छॾियो आहे त आइदर अहिड़ा कहिड़ा सबब हुया जो पाकिस्तान जंहिंखे असां हिकिड़ी मिथ में सम्झंदा हुआसीं, हिकिड़ी मिथ हुई पूरी दुनिया जे अंदरि त पाकिस्तान कमज़ोर मुल्क आहे, छा एतिरी वॾी दफ़ा नथो करे सघे छो जो हुनजे पाड़े में तमामु वॾी हिकिड़ी ताक़त बणिजी उभिरे थो भारत। पर हाणे हू बिल्कुलु उनखे इन्वेस्टिगेट कनि था त आइदर इहा कहिड़ी अहिड़ी शइ आहे। ऐं मां सम्झां थो त पाकिस्तान जी जेके असांजा जेके फ़ौज आहिनि, ख़ासि तौर ते एयरफोर्स, नेवी, आर्मी, उन्हनि जो सिस्टम एतिरो ज़बरदस्तु आहे जो हू कुझु बि कोशिशूं कनि उनखे ख़बर कोन पवंदी त इहो मुमकिन कीअं थियो आहे। छो इन जे पोयां पूरी मां सम्झां थो सालनि जी महिनत आहे, एक्सरसाइज़िस आहिनि, इन जी ट्रेनिंग आहे तमामु मज़बूत। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके वीडियोज़ आया जेके फ़ौजी जवान वञनि पिया न जहाज़ उॾाइण खां अॻु में, उहे पंहिंजी वालदा खे मैसेज पिया कनि त असां वञूं पिया जंग ते, ऐं हुननि इहो न पियो चयो त असां गाज़ी थी मोटंदासीं, हू पंहिंजी माउ खे इहो चवनि पिया त अम्मा जेकॾहिं असांजो लाश ईंदो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे तूं मुस्कुराए हुनखे रिसीव कजां। त इहो जज़्बो हुयो। हाणे इहो जज़्बो मूंखे दुनिया जे भारत त ख़ैर हुन में आहे ई कोन, पर कंहिं ॿिए मुल्क में मूंखे नज़र कोन पियो अचे। इहो त हिन में को बि शक न आहे त तमामु वॾी हिकिड़ी दिफ़ाई कुवत बणिजी पाकिस्तान दुनिया जे नक्शे ते उभरियो आहे। ऐं सिर्फ़ु भारत न, हाणे ॿिया मुल्क बि सोचींदा 10 दफ़ा त पाकिस्तान सां कीअं ॻाल्हाइजे। ॿी जेका ॻाल्हि तव्हां कश्मीर वारी कई आहे, ॾिसो कश्मीर ख़ुदि इन पॉइंट ते भारत जे अंदरि जेके भारतीय सियासतदान आहिनि, जेका अपोज़िशन में पार्टियूं आहिनि, उहे मोदी सरकार ते तनक़ीद पियूं कनि, छो जो हुननि वटि जीअं असां वटि आहे त कश्मीर असांजी शहरग आहे ऐं कश्मीर ते असांजी हिकिड़ी पॉलिटिक्स, हिकिड़ो पूरो असांजे कश्मीर जे लाइ हिकिड़ो मौक़िफ़ रहियो आहे, हिकिड़ो नज़रियो रहियो आहे। ईअं इंडिया कश्मीर खे पंहिंजो अटूट अंग सम्झंदी आहे। ऐं इंडिया जे अंदरि जेके सियासतदान आहिनि उहे इहो तसवुरु न पिया करे सघनि त इंडिया जे मामले ते का थर्ड पार्टी मीडिएशन थिए, को बि ॿियो मुल्क अची करे इन ते असां सां ॻाल्हाए या ॿी कंहिं आलमी टेबल ते इहो मामिलो वञे। हू इन मामले खे बिल्कुलु सम्झंदा ई न हुया त को ॿियो मुल्क उन ते अचे। पर हाणे अमेरिका जहिड़ी सुपर पावर जॾहिं इहा ॻाल्हि कई आहे त असां कश्मीर ते बि हिननि ॿिन्ही मुल्कनि जे जेको तनाज़ो आहे, पुराणो मसइलो आहे कश्मीर जो, असां उहो हल कराइण में पंहिंजो अहम किरदारु अदा कंदासीं। ख़ुदि मोदी सरकार ते भारत जे अंदरि वॾी तनक़ीद पई थिए त इहो मोदी सरकार जो वॾो फेल्यूअर आहे त कश्मीर ते थर्ड पार्टी मीडिएशन जूं ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि ऐं कश्मीर हाणे हुननि जे हथनि मां निकिरंदड़ नज़र पियो अचे। इहा बि मां सम्झां थो त पाकिस्तान जी सिफ़ारती महाज़ ते, इंटरनेशनली बैन अल-अक़वामी ऐं फॉरेन महाज़ ते जेका आहे तमामु वॾी फतह आहे। पर ॿिए तरफ़ ॾिसो जेका सभ खां वॾो जेको सेटबैक असांखे नज़र आयो ज़रदारी साहिबु, उहो इहो आयो त असां वटि हिकिड़ी पार्टी आहे जंहिंजो नालो आहे PTI, तव्हांजी संगत वारी संगती पार्टी। असांजी संगती पार्टी न आहे, असांजा त असांजी त वॾियूं महिरबानियूं। चवण जो मक़सदु इहो आहे त जिते जीअं तव्हां ॻाल्हि कई त सभई पार्टियूं जे हिन वक़्तु मुतहिद थी वियूं ऐं उहे इहो न पियूं चवनि त भाई नून लीग जो मसइलो आहे या उन्हनि जी गवर्नमेंट आहे, उहे ॼाणनि पीपल्स पार्टी हुजे, ॿियूं असांजी इत्तेहादी जमातूं हुजनि, सभु इहो चाहिनि पियूं त भाई असांजो मसइलो आहे। उन्हनि पंहिंजो इनपुट ॾिनो। PTI जो रवैयो छा हुयो? असांजो इंफॉर्मेशन मिनिस्टर अता तारड़ साहिबु उते पंहिंजी असेंबली जे फ्लोर ते बीही करे उन्हनि खे ऑफर थो करे त भाई इमरान ख़ान बि असां लाइ मोहतरम आहे, ॿिया बि लीडर असां लाइ मोहतरम आहिनि, हिन वक़्तु पाकिस्तान जेको आहे जंगी हालतुनि में आहे, अचो गॾिजी पाकिस्तान खे इन्हनि हालतुनि मां कढूं। असांजी इंटरनल जेका पॉलिटिक्स आहे उहा बाद में बि थी सघे थी, पर हुनजो छा रवैयो हुयो? हुननि जे जेके हुननि जा माण्हू आहिनि जेके सोशल मीडिया ते वेही करे तूफ़ान बदतमीज़ी जंहिं तरीक़े सां हुननि उहो उते फैलायो, उन्हनि जो छा रवैया हुया? हू चवनि पिया त भारत जॾहिं हमिलो कंदी त PTI जा वर्कर्स जेके आहिनि उहे भारतीय फ़ौज सां गॾु मिली करे पाकिस्तान ते हमिलो कंदा। ॾिसो न, उहे ई चहिरा आहिनि। अॼु जिन जहाज़नि असांजे पाकिस्तान जो दिफ़ा कयो आहे, उहो जहाज़ हिकिड़े दौर में MM आलम बि उॾारियो हुयो जीअं पाकिस्तान जो दिफ़ा कयो। उन जहाज़ खे हू लठियूं पाड़नि 9 मई ते 1 साल में 2 साल में छा पिया ई कनि? ही छा पिया ॿुधाइनि? असल में मां सम्झां थो
त ही जेका तमामु वॾो सेटबैक आहे पाकिस्तान जे लाइ, त पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी अहिड़ी सियासी जमात जंहिंजा वर्कर अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान जे जेके अफ़वाज आहिनि जेके पाकिस्तान जे लाइ विढ़नि था, उहे नौजवान जीअं मां में ॻाल्हि कई त पंहिंजे वालदा खे हू मैसेज करे वञनि था त असां शहीद थियासीं, त असांजे असांजो जेको लाश अचे उनखे तव्हां असांजी मैयत खे मुस्कुराए रिसीव कजो। उन्हनि जज़्बनि जी मज़ाक न आहे त उहो कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे ह्यूमिलेट कनि पिया ऐं चवनि पिया त भारत जॾहिं ईंदी त असां उन्हनि सां मिली करे पाकिस्तान ते हमिलो कंदासीं। त मां सम्झां थो त जीअं असांखे ॿियनि महाज़नि तमामु वॾी फतेह थी आहे, हिननि जो चहिरो बि हाणे दुनिया जे अॻियां एक्सपोज़ थी वियो आहे त पाकिस्तान में हिकिड़ी अहिड़ी जमात बि आहे जेका पाकिस्तान जी गद्दार जमात आहे ऐं उन्हनि जा माण्हू कहिड़े क़िस्म जा ख़्याल रखनि था उहे बि एक्सपोज़ थी विया आहिनि। ऐं मां त हिकिड़ी ज़रूरु उते मां एड कयां त असांजी हुकूमत पाकिस्तान जेका आहे उहे इन्हनि सॼो रिकॉर्ड रखियो आहे पाण वटि, ऐं असां ही सिर्फ़ु जेका ही मामलात आहिनि इनखे सिधो करे इंशाअल्लाह इन्हनि सभिनी माण्हुनि जे मथां गद्दारी जा मुक़दमा बि हलंदा, इन्हनि खे सज़ाऊं बि मिलंदियूं, छो जो गद्दार खे जेकॾहिं कंहिं क़ौम का बि क़ौम गद्दार खे माफ़ु कंदी न त पोइ उहा क़ौम तरक़ी कोन थी करे सघे। इन करे गद्दार खे सज़ा सभ खां पहिरियों ॾिनी वेंदी।